Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandio. So अॼु जो लेक्चर असां स्टार्ट था कयूं IP एड्रेस ते। त IP एड्रेसिस में असां ॿ शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि जेके असां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त जीअं तव्हांखे सम्झ में अची वञनि। त कहिड़ियूं आहिनि ॾिसूं था असां उहे शयूं। हिकु क्लासफुल ऐं क्लासलेस CIDR। क्लासफुल छाखे चइबो आहे, क्लासलेस छाखे चइबो आहे, ऐं CIDR क्लास इंटर डोमेन राउटिंग आहे छा ऐं किथे इस्तेमालु थींदी आहे ऐं कहिड़ी कीअं यूज़ थींदी आहे। लेट्स सी उन में असांजूं कहिड़ियूं शयूं थींदियूं। सब खां पहिरियों ॾिसूं था असां क्लासफुल एड्रेस। IP एड्रेस जेकी डिफ़ॉल्ट साइज़ हूंदी, मीन्स के डिफ़ॉल्ट साइज़ में हूंदी, उनखे असां क्लासफुल चवंदासीं। ॾिसूं था असांजी क्लासफुल साइज़ कीअं हूंदी डिफ़ॉल्ट साइज़ में। त जेका IP एड्रेस आहे उहा डिवाइडेड कई वई आहे ॿिनि पोर्शन्स में, नेटवर्क पोर्शन एंड होस्ट पोर्शन। जीअं असांजो नेटवर्क पोर्शन एंड होस्ट पोर्शन में त असां सभ खां पहिरियों ॾिसूं था C खे या कंहिं ॿी खे बि जेके बि IP एड्रेसिस आहिनि ABC कहिड़ी बि हुजे। जीअं असांजी क्लास A आहे, ये 10.1.1.10 आहे, उनजी जेके 10 बिट्स आहिनि सॉरी 8 बिट्स आहिनि। सबनेट मार्क्स छा थींदो उन क्लास A जो 255.0.0.0 मीन्स के 255 हूंदा त उहे असांजे इस्तेमालु थींदा कंहिंजे लाइ, इहे नेटवर्क पोर्शन जो हिसो आहे, ऐं जेके 00 आहे उहो होस्ट पोर्शन जो हिसो आहे। लेट्स सी त हिन में केतिरी बिट्स डिवाइडेड कंहिंजे लाइ आहिनि ऐं कंहिंजे लाइ यूज़ थींदियूं आहिनि। क्लास A जूं जेके आहिनि उहो नेटवर्क पोर्शन में 8 बिट्स हूंदा ऐं जेकॾहिं असां ॾिसूं त होस्ट पोर्शन में त 24 बिट्स हूंदी। यानी कि ही बाय डिफ़ॉल्ट आहिनि, ही चेंजिंग कोन आहिनि, यानी कि इहे साइज़ इंक्रीज़ कोन हूंदियूं त उनखे क्लास फुल IP एड्रेस चवंदासीं। क्लास B जी ॾिसूं त उन में कहिड़ियूं शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। जीअं असां IP एड्रेस ॾिनी आहे 131.1.10 आहे, 16 जीअं असांजो हुन जूं बिट्स आहिनि नेटवर्क पोर्शन जूं। सबनेट मार्क्स छा थींदो 255.255.0.0 मीन्स के ॿ पोर्शन्स जेके 255 16 बिट्स नेटवर्क जे लाइ, 16 बिट्स होस्ट जे लाइ। जीअं 16 बिट्स नेटवर्क जे लाइ ऐं 16 बिट्स 16 बिट्स असांजा होस्ट बिट्स जे लाइ। त क्लास C में छा थींदो, सिमिलरली 192 जी IP एड्रेस ॾिनल आहे 168.1.1.10 त हुनजो जेको जेकी डिफ़ॉल्ट साइज़ आहे उहो 24 आहे। सबनेट मार्क्स छा थींदो 255.255.0। ही सबनेट मार्क्स सभिनि जा बाय डिफ़ॉल्ट आहिनि, इंक्रीज़ या डिक्रीज़ नथा थी सघनि छो त क्लास फुल आहे। क्लास फुल जा जेकॾहिं इंक्रीज़ न आहिनि बाय सेम आहिनि, ही साइज़िस सेम ई आहिनि त उनखे असां क्लास फुल चवंदासीं। त जीअं ॾिसो 24 बिट्स नेटवर्क जा, 8 बिट्स हूंदा होस्ट पोर्शन जा। मीन्स के जॾहिं असां हिते ॾिठोसीं त साइज़ जेके बाय डिफ़ॉल्ट आहिनि उनखे क्लास फुल चवंदासीं। ऐं CIDR छाखे चवंदासीं, ही जेके आहिनि 8 आहे 16 आहे 24, इहे असांजा CIDR अची वेंदा, यानी कि क्लास इंटर डोमेन राउटिंग। अगरि ही साइज़िस इंक्रीज़ आहिनि, अगरि ही असांजा सबनेट मार्क्स इंक्रीज़ड आहे, यानी कि डिफरेंट साइज़ में, हिन साइज़ में कोन्हनि त उनखे असां क्लास फुल चवंदासीं। क्लासलेस उनखे चइबो आहे जॾहिं बि सबनेटिंग बारोस थियल हुजनि नेटवर्क पोर्शन ॾे होस्ट पोर्शन जा, त उनखे असां चवंदासीं क्लासलेस। लेट्स सी त उन में असां जीअं IP एड्रेस 32 बिट्स आहे उहो डिवाइडेड 2 पोर्शन आहे, जीअं असां प्रीवियस में ॾिठोसीं। जीअं एग्जाम्पल था कयूं क्लास C सां नेटवर्क पोर्शन होस्ट पोर्शन। असां पहिरियों हिननि खे कन्वर्ट कयो आहे छा में, बाइनरीज़ में, यानी कि 255 255 255 0, यानी कि क्लास C जी जेके आहिनि 24 आहिनि हिननि खे प्लस कयूं। जीअं असांजे 8 बिट्स आहिनि 4 पोर्शन्स, यानी कि 32 बिट 8 पोर्शन्स में, हिननि खे असां ऑक्टेट बि चवंदा आहियूं, हिननि खे ऑक्टेट बि चवंदा हर हिकु पोर्शन्स खे। असां ॾिसूं था हिननि खे प्लस कयूं था, प्लस में असांजी कहिड़ियूं शयूं अची वञनि। जीअं ॾिसो 8 टे बिट्स आहिनि, 3 ऑक्टेट आहिनि नेटवर्क जा, हिकु ऑक्टेट आहे हिन जो होस्ट पोर्शन जो, यानी कि 24 ही 8 बिट्स। जीअं असांजो डिफ़ॉल्ट हुजे हा क्लास फुल हुजे हा त ही इंक्रीज़ ये बाय साइज़ हूंदी। अगरि फॉर एग्जांपल असां क्लास लेस में ॾिसंदासीं त 1 12 था कयूं, फॉर एग्जांपल 1 12 कंदासीं त 1 12 में असांजी साइज़ कहिड़ी अची वेंदी। जीअं ॾिसो 1 12 थियो, असां हेॾे ॾिनोसीं नेटवर्क पोर्शन खे होस्ट पोर्शन्स खां, त अॻिते ॾिसूं त उहे असांजो कीअं प्लस, जीअं 24 बाय डिफ़ॉल्ट असां रखियोसीं, ही प्लस कराईंदासीं हिन में, यानी कि जॾहिं प्लस थींदो त इट मीन्स हू असांजो प्लस थी करे जेतिरी साइज़ ईंदी उहा असां साइज़ ॾिसूं 25 जेके साइज़ थींदी, यानी कि जेका बाय डिफ़ॉल्ट हुई बाय डिफ़ॉल्ट खे असां इंक्रीज़ कयोसीं 25 में, उनखे असां CIDR चवंदासीं। यानी कि जॾहिं बि CIDR हूंदी त ही हूंदी क्लास लेस, उनखे चवंदासीं। अगरि फॉर सपोज़ असां वधीक बिट्स बारो था कयूं, लेट्स सी अगरि असां 2 बिट्स बारो था कयूं त उनजी साइज़ केतिरी थींदी ऐं CIDR केतिरी थींदी, उनखे कीअं असां सुञाणींदासीं। मीन्स के 2 बिट्स बारो कयोसीं
त असां उन में 24 बिट्स जेके क्लास सी जी बाय डिफ़ॉल्ट साइज़ आहे उन में 2 प्लस कयोसीं 26 थी वियो, यानी कि CIDR क्लास लेस चवंदासीं, यानी कि इंक्रीज़ आहे बाय डिफ़ॉल्ट वारी साइज़ इंक्रीज़ हूंदी उनखे क्लास लेस चवंदासीं। अगरि 3 बिट्स बारो कया आहिनि त सिमिलरली असां उन्हनि खे प्लस कराईंदासीं जेके बाय डिफ़ॉल्ट हूंदी 26 जा CIDR यानी क्लास इंटर डोमेन राउटिंग। अगर बिट्स 4 था बारो क्यों तो बारो में असांजी केतिरियूं थींदियूं उहे 28 थींदियूं। 28 में असांजूं बिट्स केतिरियूं थींदियूं यानी कि 28 थियूं CIDR असांजी क्लास लेस उनखे चवंदासीं ऐं जेके IP एड्रेसिस या असांजा जेके उनखे क्लास लेस ऐं क्लास फुल खे ॾिसंदासीं उनजी साइज़ असांजी बाय डिफ़ॉल्ट चेंज थी वेंदी, यानी कि अगर उनजी साइज़ ॾिसंदासीं त उहा असांजी अलॻि थी वेंदी। अगर 5 कंदासीं त 29 थींदा, अगर 6 कंदासीं त 30 असांजी CIDR थींदी, यानी कि वो उनखे असां पोइ ईअं चई सघूं था क्लास फुल न आहे बल्कि क्लास लेस आहे। होप त तव्हांखे हीअ सभु बेसिक नॉलेज असांजी CIDR क्लास फुल क्लास लेस में असांजी सम्झ में आई हूंदी। प्लीज़ सब्सक्राइब असांजे चैनल खे कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। थैंक यू फॉर वॉचिंग।